ज़बर जो भी फर्क हो कुरान जे हरफन के गदीने लफ्ज ठही पवंदो लफ्जन के गदीने कलाम ठही पवंदो कलाम के गदीने जुमलो ठही पवंदो जुमलन के गदीने आयतूं ठही पवंदियूं आयतुन के गदीने सूरतूं ठही पवंदियूं सूरतुन के गदीने रुकू ठही पवंदा रुकुन के गदीने मंज़िलूं ठही पवंदियूं मंज़िल के गदीने त अल्लाह जो कुरान जुड़ी पवंदो चो न सुभान अल्लाह। हदीस रसूलुल्लाह जी हुजूर फरमायो जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला कुरान जे हिफ़ाज़त जो कम ज़ालिमन को वठे त रब जी मर्ज़ी कुरान जो कम अल्लाह जाबिर न को वठे अब कुरान अज़ीम के ज़ेरा ज़बरा कंहिं ॾे वायूं अॼु ताईं इन ज़ालिम बादशाह जो ज़ुल्म वारो रिकॉर्ड के बादशाह न जो का ख़त्म कियो आहे वो हज्जाज बिन यूसुफ कुरान के ज़ेरा ज़बरा इनी दिवायूं यहूदन जो वफ़द गरजी आयो यहूदन जो टोलो गरजी आयो ए हज्जाज बिन यूसुफ तू मोहम्मद कुरान के ज़ेरा ज़बरा देवाई दो पयो असा अर्ज खणी आया जे केड़ो अर्ज जे मोहम्मद कुरान में असा जे मथा लानताणो लगल आ वडी मयार मेहरबानी कर जे केड़ी मयार वक्त जो नबी मूसा कलीमुल्लाह हजरत खिज़र अलैहिस्सलातु वस्सलाम जने सफर में वया यहूदन जे गोठ में आया तन मानी दुनिया कुरान में लिखियो पियो आहे फ़अबौ अन युसय्यिफूहुमा जे सिर्फ सही फ़अबौ के कटे करे फ़अतौ जो लफ्ज़ लगायो असा जो कम थी वेंदो हज्जाज बिन यूसुफ जो तमा इते वेहो तमा घरों थी जा घरों तलवार खणी आयो अल्लाह मां गुनाहगार तो वडो आमर वडो जालिम वडो जाबिर वडो अल्लाह मां तुझे मोहम्मद कई सहाबा कत्ल कराया शहीद कराया ओ मुझा अल्लाह पर जे कलाम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो खुद अल्लाह घणे हज्जाज बिन यूसुफ केरो थीनो आ जो रब जे कलाम के तब्दील करे दहनी के कतार में बिहा दहनी जा सर कलम के अब रब जालिम को कुरान जी हिफ़ाज़त कराई कि न कराई हां नहीं कराइया हिंद कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे रब पाक जो आहे फरमाए इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून पहिरियों कुरान जो हक़ इहो आहे त ईमान रखूं त अल्लाह जो कुरान महफूज़ किताब ऐं ॿिए नंबर ते कुरान जी तिलावत करणी आहे कुरान जी तिलावत करनी आ अबू बकर सिद्दीक़ जने मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ नबी पाक दे आयो आका शुरुआती ज़मानो आ मा तो मोहम्मद जो कलमो त पढ़ियो आ कमो केड़ो कया मुझे मोहम्मद तो फरमाए अबू बकर जेको कम मोहम्मद जो आ वो तो अबू बकर जो आ कुरान पढ़ मा मोहम्मद जो कम आ तो अबू बकर जो कम आ कुरान बुधाण तो गी त बुधाए मा मोहम्मद जो कम आ तो अबू बकर जो कम आ अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु दुकान ते कुरान पढ़ियो आ उस्मान कलमो पढ़ियो अबू बकर जी मेहनत हज़रत तलहा कलमो पढ़ियो अबू बकर जी मेहनत ज़ुबैर कलमो पढ़ियो हज़रत साद कलमो पढ़ियो तलहा कलमो पढ़ियो अबू उबैदा कलमो पढ़ियो अबू बकर सिद्दीक़ जे चो मेहनत जो नतीजो आ अबू बकर भी शान वारो उमर भी भलारो ॾाढे जो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जा हवाला मुझे मोहम्मद के भी वणिया हा हज़रत उमर जा हवाला रब के भी वणिया हा चो चो सुभान अल्लाह 22 जगहूं कुरान में उहे जायूं जो हज़रत उमर जे राय ते अल्लाह से कुरान के नाज़िल फरमायो ॾाढिया तो सुभान अल्लाह उमरा त उमरा न त मौता अज उमर जे शान जा जलवा दिया तो सुभान अल्लाह उमर भी उमर हो बुलंद आवाज़ नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा रे अम्मा आयशा जे मथा तुहमत लगी केड़ी अम्मा आयशा तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा जागिदा साबिरा शाकिरा तुझी अम्मा मुझी अम्मा मोमिनन जी अम्मा
चौन सुबहान अल्लाह। अम्मा आशा जी नबी पाक मोहम्मद करीम का 40 ॾींहंनि जी जुदाई आहे। नज़र कजा पाक नबी मुझे मोहम्मद मुस्तफा सहाबा में मशहूर रखियो। आशा मां हथ कढा या आशा के वे आया अबू बकर के मुझे मोहम्मद खड़ो कयो। अबू बकर अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वञा। आशा मां अबू बकर जी न्याणी आहे, मुंहिंजी धीउ आहे, मां काई बि राय कोन ॾींदो। बाक़ी जेको फैसलो मोहम्मद जो अबू बकर जे अखियुनि ते। वरी हज़रत उस्मान आयो। चवनि सुभान अल्लाह। वो हज़रत उस्मान एतिरो त क़ुरान सां प्यार, नासिरे क़ुरान बणिजी वियो, कातिबे क़ुरान बणिजी वियो, सामे क़ुरान बणिजी वियो, एतिरे क़दर जो शहीद क़ुरान बणिजी वियो। त उस्मान चयो सही मां मशवरो ॾियां। हुज़ूर फरमायो उस्मान ॾे मशवरो। चइसि मूंखे यादि आहे तव्हां मस्जिद में पिया वञो, मस्जिद में तव्हां मस्जिद में पिया वञो। केतिरो चवे हज़रत उस्मान अवां जे नालनि जे खुड़ी में गंदगी लॻल आहे। अल्लाह तबारक व तआला जनाब जिब्रील खे मुको वन मुझे मोहम्मद के पैगाम ने सोना पांच जुत्ती जे खुड़ी मां इन गंदगी के पाक कर मां अल्लाह इहो भी बर्दाश्त न तो गया। सोना कुर्बान वञा तो मोहम्मद जी जुत्ती में गंदगी लगल रब बर्दाश्त न तो करे। जेकॾहिं आशा जी दामन मेरी आ, आशा जी इज्जत मेरी आ, अल्लाह तो मोहम्मद करीम दे इज्जत एडो दाग बर्दाश्त कीअं कंदो। वारो आयो हज़रत अली जो। चो न सुभान अल्लाह। चो अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया न कर नफरत के बेगलिया। जे तोड़े बेहदर अली अलिया त केड़े बेहदर अली अलिया। बुलंद आवाज़ ॾाढा तो सुभान अल्लाह। मां सोहणे अली जो गुलाम हां, मां सोहणे अली जो गुलाम हां। हसन हुसैन जे बाबे साईं खेत कंदो मां सलाम हां। मां सोहणे अली जो गुलाम हां। हज़रत अली अर्ज़ कंदो पियो आका जेकॾहिं आशा जी दामन मेरी आ पहिरियों मशवरो अली जो इहो हथ कढो आशा मां तो मोहम्मद जे लाइ मायूं घोड़। पर मुंहिंजो ॿियो सुवाल इहो आहे आका कुर्बान वञा ज़िंदगी में तो मोहम्मद करीम दे जिस्म अतर दे अल्लाह मक्के के वेहणो बर्दाश्त न कयो आहे। सोना जेकॾहिं आशा जी दामन मेरी आहे अल्लाह तो मोहम्मद जे इज़्ज़त एॾो दाग बर्दाश्त कीअं कंदो। आखिर में आयो तो जान जो धो हजरत उमर। चो सुभान अल्लाह। मौलाना अब्दुल शकूरुद्दीन पुरी रहमतुल्लाह अलैह ये जुमला चवंदा आशा दुनिया जी उहा हस्ती आ, आशा उहा पाक दामन औरत आ जेड़ा अल्लाह धरती ते वकील थी करे पाण आयो आ। चो न सुभान अल्लाह। हज़रत उमर आयो कावड़ में पियो ॻाल्हाए, जज्बात में पियो ॻाल्हाए, जलाल में पियो ॻाल्हाए। मुझो मोहम्मद तो फरमाए उमर कावड़ में पियो ॻाल्हाए, जज्बात में पियो ॻाल्हाए, जलाल में पियो ॻाल्हाए। आका मां कावड़ में कीअं न ॻाल्हायां उमर जे अमर जे इज्जत जो मसइलो आ। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह आयशा सां निकाह हो तव्हां जो कंहिंजी मर्ज़ी सां थियो रब जे मर्ज़ी सां। उमर तो फरमाए आका वो ॻाल्हि ख़त्म आ। जेकॾहिं आशा जो निकाह तो मोहम्मद सां रब जे मर्ज़ी सां थियो आहे त मोहम्मद जे घर मां करण जो हक़ भी अकेले अल्लाह के आ। मुझो मोहम्मद तो फरमाए उमर मां मोहम्मद करीम जे दिलनि जा पार उमर तो लाए छॾिया। सॼे उमर के मोहम्मद सीने पियो लाए, उन सीननि तां कुर्बान, उन जिस्मनि तां कुर्बान, उन जाननि तां कुर्बान, उन नेड़नि तां कुर्बान, उन नेड़नि तां कुर्बान, उन जिस्म सां कुर्बान जेके मोहम्मद सॼे तो सीने लातो आ। इन्ही टाइम ते इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा अम्मा आशा दे आया। अम्मा आशा अर्ज़ कंदी पे आका काॾे। मुझो मोहम्मद तो फरमाया आशा सफ़ाई मिली वई घर हलण जो इरादो आहे। अम्मा आशा अर्ज़ कंदी पया मोहम्मद ओ मुझा सोना तुझो फैसलो आशा जे अखियुनि पर जे सीधे रब न ॻाल्हाईंदो आशा न सहनता न तुरंदी।
चो न सुभान अल्लाह। उहा अम्मा आज़ा दी फरमाए इन्ही टेम ते अबू बकर जे अंगण में नबी पाक मोहम्मद मुस्तफा दे चेहरे ते वही जा आसार आया। अबू बकर कुंड में रोदो पियो। अम्मा आज़ा दी फरमाए मुझी अम्मा भी रोदी पईया, मां भी रोदी पईया। अल्लाह केड़ो हुक्म मिलो चादर वेढ़े मुझो मोहम्मद मुस्तफा अम्मा आज़ा दे अंगण में वेही रहा। थोड़ी देर का बाद जे मोहम्मद करियो चादर के जो हटायो अम्मा दी फरमाए मोहम्मद जो चेहरो अगे सुनो खुली चादर तो मोहम्मद जो चेहरो मुड़की पियो। अम्मा दी फरमाए असांखे पक थी वई हुक्म को सुनो आयो। खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुबहानक हाज़ा बुहतानुल अज़ीम। रब कुरान में हुक्म फरमायो हबीब दुनिया बोतान पई हणे तो मोहम्मद जी आशा पाका। अम्मा चौंदी पईया आशा मोहम्मद जो शुक्रिया अदा कर। अम्मा दी फरमाए अम्मा आशा पांजे मां को चौंदी पईया अम्मा मोहम्मद जो शुक्रिया अदा करण का पहिरियां मां उन अल्लाह जो शुक्र अदा कंदम। चो न सुभान अल्लाह। उहा अम्मा आजा मोला दीनपुरी रहमतुल्लाह अलैह पांजे मोहब्बत में चौना आशा उहा अम्मा आया जे जिब्रील के दिठो आशा उहा अम्मा आया नेका का पेरा जनाब जिब्रील जन्नत के कपड़े में आशा जे सूरत के वेड़े मोहम्मद दे खणी आयो। आशा उहा अम्मा आया जे नबी जे वजन का बाद मोहम्मद जो मदरसो तो हलायो आ। चो सुभान अल्लाह। अम्मा आशा सहाबा कितरनी सहाबन जी ऐ उस्ताद भी लगंदी है। चो सुभान अल्लाह। उहा अम्मा आशा के अल्लाह अजीब जुमलो चयो सोण सिद्दीक़ जी प्यारी न्याणी पाक मुहम्मद जी थी राणी आयशा अम्मा मुहजी आयशा अम्मा सोण सिद्दीक़ जी न्याणी पाण फरमायो आयशा प्यारी उते भी हूंदी मुंहिंजी घरवारी सोण सिद्दीक़ जी न्याणी निमाणी पाक मुहम्मद जी थी राणी आयशा अम्मा मुंहिंजी आयशा अम्मा सोण सिद्दीक़ जी न्याणी। बुलंद आवाज़ ॾाढिया अबू बकर भी शान वारो उमर भी शान वारो उस्मान भी शान वारो अली त चो अलिया। मां हिकिड़ो अली जो तज़किरो कंदो आहियां। यहूदिया अली दे सवाल खणी आयो अली मुझो पहिरियों की सवाल अली तो फरमाए जगरे सवालन में तू मां अली के हरायो है मां तुझे तरीके दे पर जगरे मां तो के हराए वना तो के मुझे मोहम्मद जो कलमो पढ़नो पवंदो। कर सवाल अली पेरो मुझो सवाल इहो आ भला जन्नत जे अंदर मानी भी मिलंदी चे मानी भी मिलंदी चे पानी भी मिलंदो चे पानी भी मिलंदो चे जन्नत जे अंदर मानी त मिलंदी पानी भी मिलंदो भला पाका दो पैसा वो लगदो या ना। हज़रत अली तो फरमाए सादा जन्नत अल्लाह जी पाक जाया जन्नत रब जी मां हज़रत अली जो कौल पढ़ियो। हज़रत अली तो फरमाए दुनिया जा मोहम्मद जे उम्मत जा आलिम दुनिया में भी कम जा जन्नत में भी कम जा। असां ॾिसंदा आहियूं जुमे जे ॾींहं ते पोइ असां आख़िरी सिफ़ जो तरो वठंदा आहियूं छाजे करे चे मोला देर कंदो आहे निकिरण में सहूलियत लॻंदी आहे न अबा। हुज़ूर फरमायो जेको ख़तीबन जो ख़ुतबो वेझो थी ॿुधंदो जन्नत में मैदान मस्जिद में अल्लाह जो दीदार वेझो कंदो। चो सुभान अल्लाह। जन्नत में मौलवी किए कम जा। हज़रत अली तो फरमाए मां नबी खां ॿुधो एक कौल भी आए वरी अॻिते हज़रत अली मुर्तज़ा तो फरमाए मां पंहिंजे मोहम्मद खां पाण ॿुधो जन्नत में हिकिड़ो मैदान जो नालो आहे मैदान मस्जिद
अल्लाह जने जन्नतन के पांजे दीदार जो जलवो कराइंदो रब फरमाइंदो भला तवा के के शे जी कमी आए वो जन्नती चोंदा मौला असा के के शे जी कमी ना है। हुजूर तो फरमाए त अल्लाह चोंदो तवा के अजु रब का छा घुरणो आ या तवा के खबर ना है दुनिया जे वक्त जे आलमन को पूछी त रब का हिन टाइम ते छा घुरो वक्त जे आलमन ने ईना चौंदा रब करीब की जुमला फरमाया इन्हीं टाइम ते रब को केड़ी से गुनिया तुंजा आलम चौंदा दुनिया जा हाफिज चौंदा यो रब करीम का यो तवा वायदो वठो त हर हफ्ते में अल्लाह पाजो दीदार कराईंदो चो न सुभान अल्लाह पतो पयो आलम हिते भी कम जा हुते भी कम जा वो आलिम अली हाफिज अली कारी अली हाजी अली गाजी अली हाफिज अली नजर कजा अली तो फरमाए जन्नत में पानी मिलनो पेशाब जो नालो ना है मानी मिलनी पाखाने जो नालो ना है अली पानी पियो पेशाब न लगे ना मुमकिन ना मानी खाओ पाखानो न लगे ना मुमकिन ना हजरत अली तो फरमाए तो के अल्लाह तबारक व तआला माउ जे पेट जे अंदर घणा महीना पैसा थियो ते मते पानी दिनो आ ते मते मानी दिनी आ चोन सुभान अल्लाह ताकत वारी जात कहजी आ ताकत वारी जात कहजी आ रब करीम जी आ शानन जी चवणी आ वर्णन जो पाक आ बिन जगहों ते न फिटाएबो आ एक डाडे सा न फिटाएबो आ बियो जंजा तोरा एहसान उन्हीं सा न फिटाएबो आ डाडे को डाढो केरा एहसान कहजा सच बुधायो पो रब सा फिटायूं वेठा या ना हाँ रब जा एहसान केड़ा कोन रब जो कुरान फरमा अलम नज अल अर्ज़ में हादा चौन सुभान अल्लाह फरमा अलम नज अल अर्ज़ में हादा रब तो फरमाए जमीन विसाणो बनाए दिनो माए यो भी रब जो थोरो आ वल जिबाल औतादा रब तो फरमाए जिने मां जमीन के बनायो मता मुझे बन के तकलीफ जीवल मता जमीन के लोडो जीवल बना वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा चौन सुभान अल्लाह रब से कुरान में तो फरमाए वरी जबल पहाड़ बनाए मैं कहानी जमीन मजबूत करे दिनी मां यो भी मुझो छोरो वखलकुनाकुम अज़वाजा जोड़ा जोड़ा बनाया मां यो मी मां रब जो छोरो वजअलना नौमकुम सुबादा निंद आराम बनायो मां यो भी मां रब जो छोरो वजअलना लैल लिबासा रात लिबास बनायो मां ढक बनायो मां यो भी मां रब जो छोरो वजअलना नहार माशा दी कारोबार बनायो मां रात जो कारोबार करे थको टुटो रात जो वरी आराम करे रब तो फरमाए सुबह जो उठंदे त वरी नो बनो करे उठाईंदो माए ताकत कुवत केंदी आ रब जी आ दुनिया जो बिल्डर को 100 साल गारंटी दे को 50 साल अबा बिल्डिंग में डाढियूं अची कड़ी पयूं पर सदियूं गुजरी वयूं अॼु ताईं अल्लाह जे आसमान में लोडो ही ना है पर ना बाबा नहीं ना फौककुम सबवन शिदादा रब तो फरमाए ता सत आसमाना बनाया मां यो भी रब जो छोरो वजअलना सिराजन वहाजा रब तो कुरान में फरमाए वरी सिजदियो बना दिनो मां व अनज़लना मिनल मुसरात मा सज्जाजा के जा छोरा रब करीम जा जमीन विसाणो बनाए रब जो छोरो जमीन विसाणो बनाए रब जो छोरो आसमान छत बनाए रब जो छोरो जबल पहाड़ में का बनाए रब जो छोरो यो भी रब जो छोरो एदा रब जा छोरा सच बुधायो डाडे का डाढो केरा रब जी लाल थोड़ा कहजा रब जा तो रब सा फिटायूं वेठा हूं या ना हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला एतरो तो कुरान पढ़ंदा अम्मा फातिमा दी फरमाए घरों निकरंदा हा कुरान शुरू कंदा मोटंदा हा त कुरान जी खत्म जी दुआ घुरंदा असां रमजान में भी घणन दोस्तन खत्म न कढियो हां सही रमजान में भी घणन कुरान एकड़ो पे दोस्त मां के जे के जगह ते आम चवणी बिया हरड़ी जा मानू सादा बेचारा जैसे रोज वो रखे जी ऑटो न हो जे असां भुख ते बैठा आए ना
पर मुझो मोहम्मद तो फरमाया मैं युसाद फीहि रिज़्कुल मोमिन, अल्लाह मोमिन जो रिज़्क़ वधाईंदो आ। गुनाहगार भी खाराए पियो, नेकोकार भी खाराए पियो। आए ना चन लगो असांजो आंधे जो पानी बंद कंदो असां आगे वंजी बंद कंदासीं मुंड वारी जे आ त भला पुॼो त पुॼो। आ साईं आए ना आया रब जे चवण ते हलूं पिया कि हलनि पिया के न पिया हलनि, जेके हलनि पिया भी खाइनि पिया, न पी हल न पिया हलनि तॾहिं भी खाइनि पिया। कंहिंजो थोरो आहे रब जे ज़ात जो थोरो आहे। अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो बयान कंदा। रमज़ान जो महीनो आहे, चोरनि जो टोलो ईंदो पियो आहे। सारी राति लोड़े लोड़े खाली मोटी आया, चोरी न लॻी आहे। बागनि जी मौसम आहे, डंग बि पंहिंजे ककोर में बीठा आहिनि। नज़र कजां चोर चवंदो पियो आहे खजनि जे बाग मां गुज़र कंदा पिया। नज़र त कजां विच में वाई आहे, वाई जे कपर ते ॿ नरूं खजूं बीठियूं आहिनि। डोकन जो नालो ही ना है, गोशन जो नालो ही ना है। चोर तो जवे एक झिरकिया डंग डोका पटे करे नरो खजी जे छड़न ते वेंदी पईया। 8-10 मरतबा चक्कर दींदे डिठो माल, दिल में ख्याल आयो वना त सही झिरकी कंजी टूटी दींदी पईया। नजर कजा चोर चोंदो पियो आ खजी जे छड़ी ते नाबीन नांग वेठो आ, नाबीन नांग वेठो आ। झिरकी उन जे टिकण ते वेही करे डोके के लड़काईंदी पया, नांग चकींदो पियो आ। चोर तो जवे अखियुनि मां पाणी वही आयो। ओ अकुल वारा इंसान केतिरो त बदबख्तो आ। रब नाबीन नांग भुख न पियो मारे त रब तोखे अकुल जे नेमत सां नवाज़ियो आ। रिज़्क़ ॾींदड़ केरु आ? वल्लाहु वल्लाहु ख़ैरुर राज़िक़ीन। तो फरमाया रिज़्क़ ॾींदड़ भलो अल्लाह मां है। केरा बा चोर तो चए मांखे दिल में ख्याल आयो अल्लाह बेज़बाना बेअकुला नांग भुख न पियो मारे। रब तोखे त अकुल जे नेमत सां नवाज़ियो आ। तौबा ताइब तो उहो वक्त जो अल्लाह वारो बणियो, वक्त जो अल्लाह वारो बणियो। अज आज कयो इंशाअल्लाह कुरान सां दिल लाई भी मां दोस्तन के बुधाईंदो आ मुसलमान जे मदा कुरान जा 5 हक़। पहिरियों हक़ इहो आ त असां के ईमान रखणो आ। अल्लाह जो कुरान महफूज़ किताब आ। ॿे नंबर ते कुरान अज़ीम जी तमाम असां के तिलावत करणी आ। ऐं 3 नंबर ते कुरान जे माना मतलब मफ़हूम के समझणो आ। असां के अंग्रेजी जे समझ में अचे भई न बा कंप्यूटर हलायूं पिया, लैपटॉप हलायूं पिया, पर कुरान जे आयत जी माना जी ख़बर न आए ना आया। बहावलपुर में यूनिवर्सिटी आ अब्बासी नाले के दौर में अंग्रेज विजिट कई। हिकिड़ो छोकरो तालिबे इल्म जंहिंजे ज़बान ते कुरान जो 14 सिपारो जारी सॾु करे चवंदो पियो आ कुरान त पढ़ंदो पियो आ, कलाम त पढ़ंदो पियो आ, मतलब जी तोखे ख़बर आ, माना जी तोखे ख़बर आ, मफ़हूम जी तोखे ख़बर आ। कि माना जी ख़बर न आहे, मतलब जी ख़बर न आहे, मफ़हूम जी ख़बर न आहे, मफ़हूम जी ख़बर न आहे। बाक़ी उस्तादन ॿुधायो आ ईमान रखणो आ। अल्लाह जो कुरान सचो किताब आ। दर दुनिया जा बंदी वञनि थी ॾिसु सॾे अल्लाह के। दर दुनिया जा बंदी वञनि थी ॾिसु सॾे अल्लाह के। अॼु जीवी दे भाव प्यारा वठ तमो जी सलाह के। उन को पुछे चे उस्ताद ने ॿुधायो आहे माना जी ख़बर न आहे त अल्लाह जो कुरान सचो अंग्रेज मयार ने तारीख जो किताब मोड़ पियो आहे। सही मुराद रहमतुल्लाह चवंदो पियो आहे हैफ़ा मुस्लमानो तव्हां जे हालत अंग्रेजी जी ख़बर आहे तव्हांखे माना ताईं दी पई आहे। जे मोहम्मद जा उम्मती पिया सदायो तव्हांखे उनजे कुरान जे मतिलब माना जी ख़बर न आहे। ऐं चौथे नंबर ते कुरान जे मथां अमल ज़रूरी आहे, अमल ज़रूरी आहे। ऐं 5 नंबर ते कुरान जी तबलीग ज़रूरी आहे। 5 नंबर ते कुरान जी तबलीग ज़रूरी आहे। हाणे कुरान पढ़ियोसीं त वरी औलाद जा भी अबे अम्मा जे मथां हक़ था लगन। जी मुसलमान जे मथां कुरान जा हक़ ए औलाद जा भी पहिरें नंबर ते हक़ इहो आहे त ॿार ॼमे त नालो सुहिणो रखिजे जंहिंजी माना सुठी निकिरे। ऐं असांजा फिल्मनि जा नाला आहे न
मां सांगड़ विसवाए से मोना सबकतुल्लाह जोगी साहब गडो को बुधायो एकड़ो कुराड़ो फोत थी हुआ जेके 4 पुटा पर चेनी जा नाला मोहम्मद ओ मानुन जो से 4 ही पुट या के खबर पे वडो कड़ो आ नंढो कड़ो आ विच वारो कड़ो आ वो सद कंदो पोचंदो हे अव्वल मोहम्मद हे सानी मोहम्मद हे सालिस मोहम्मद हे राबियो मोहम्मद जे दुनिया सुञाणे न सुञाणे मां त सुञाणा चे मां के मां पैगंबर करीम जो फरमान पढ़ियो हुजूर जो फरमान आ नबी से फरमायो जे खानदान में एक भी नालो मोहम्मद हुंदो दुनिया जे अंदर नेक थी करे जिंदगी गुजारे आयो हुजूर फरमायो उन एक नाले जे निस्बत जे करे अल्लाह समूरे खानदान जे हक में जन्नत जो फैसलो फरमाईंदो अब नाला जो भी असरु थींदो आ ए बे नंबर ते बार जने बुलूग जे मंजिल के पहुचे तो सोने खानदान में जो निकाह करा असायो दोस्त आ एकड़ो सुमरो आ असा ने पनुआ कलजो जुल्फकार सुमरो खुलफा राहदीन दुआ चौक ते मस्जिद आ उते पढ़ाईंदो आ पो जो मामू हम जो संगत वारो आ पो ने की दिए दई खसी जे शादी के मोला है मारी छोरी पाली हां बा उन वजी बेहंदो वर्ती मोहम्मदपुर में निकाह के दोस्त असा जो असा जी उम्र जो आ ए जे के उन न्याणी दिनी स्कूल जो दोस्त होयो उआ उन जी दिए साल डेढ़ गुजरियो आ ओ रुसी वेठो आ उन मौलवी जा बार एड़ो प्या खान जो मामे जा बार के कोने वो चोंदो आ सही मां भुलल हुम कुरान वारो कदे भूख न मरदो छो त कुरान वारे सा खुदा जो कुरान में वायदो आ जेको कुरान जी ड्यूटी दींदो मां अल्लाह दौलत भी दींदो मां से इज्जत भी दींदो मां दौलत भी दींदो मां से इज्जत भी दिसो खतीब आलम सगोरा मुफ्त में मानियो मुफ्त में कराया या इज्जत दा कुरान दीन जे करे ई बे के त घुरायो हां सही या इज्जत अल्लाह जे कुरान जे करे पांजे बच्चन के दीन पढ़ायो आलम कुरान वारो करे भूख सही बुढ़ो गुलाम मुस्तफा साहब जो पेरी पेरी ते मस्जिद जा इमाम ये हाफिज लप तेल जी हणी करे घुमंदा जन अल्लाह जा मलाइका पे वञन अब पेरी ते 5000 पगार समझो था ना कासमी साहब रहमतुल्लाह मा मातली विश्वास थे वो साईं संगत एकड़ो आए रिटायर एसपी हुजे कासमी साहब रहमतुल्लाह शर अल्लाह कासमी जे दर्जात के बुलंद फरमाए जे दुनिया में तौहीद जा बिज पखेड़िया वो कासमी रहमतुल्लाह ते जो जे मानू जो मुल्ला भूख मरदा है एसपी वेठो पुछो तो अज भी खुटंदो आ मुल्ला खुदारा वठंदो या इज्जत अल्लाह दे कुरान दिया और 3 नंबर ते ओला जो अबे अम्मा के मता हक युवा बार जडे पढ़न जड़ा थी वने उनके कुरान वारी तालीम दियो स्कूल वारी तालीम भी पढ़ायो छो त स्कूल वारी तालीम जिंदगी जी जरूरत आ मकसद नाए मौला उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त पांजे बान के अंग्रेजी भी पढ़ायो जे करे अंग्रेज जे मैदान ते मोहम्मद जे कुरान जो तर्जुमो करणो पए त उनके बोली जे उनके बोली में जवाब एक दुनिया वारी तालीम आ पेट वारी तालीम आ एकड़ी जन्नत वारी तालीम आ स्कूल वारी तालीम पेट वारी तालीम आ जन्नत वारी तालीम कुरान वारी तालीम नबी से फरमायो अरबन सा 3 शैन जे करे प्यार कंदा के छा दे करे 3 शैन जे करे नबी से फरमा अन मुहम्मदुन अरबी एक तो मां मोहम्मद अरबिया बे नंबर ते वल कुरान अरबी हुजूर फरमाया कुरान भी अरबिया और 3 नंबर ते मुझे हुजूर फरमायो त जन्नतन जी बोली भी अरबी जन्नतन जी बोली भी उन ॾियारे हर शइ विसरी वेंदी न विसरंदो त अल्लाह जो कुरान न विसरंदो मौलाना अब्दुल हकीम घोटो पनवा के जो असा जो अनवर बुल्लो उस्ताद आ स्कूल जो मुझी ज़हन वारी मेमोरी कमजोर आया भी है कोट बुला जो मुबीन सरदार साहब जे गोड़ जो आ पो चोंदो आ जे सही छोकरा शरारती स्कूल जा पो मा रियादी पढ़ाए वेया वरी चन सही रियादी जो पीरियड तो कोन वरतो वरी मा बीरो थी वना वरी छोकरा दे सही हाने त पढ़ायो आ माने एतरो ज़हन जो कमजोर पर कुरान जातों पूछे से उतों पढ़ंदो पतो पयो हर बोली विसरी वेंदी न विसरंदो त अल्लाह जो कुरान न विसरंदो चल अल्लाह तबारक व तआला तमा सा के तौफीक दे त पांजे बच्चन के कुरान वारी तालीम चल अल्लाह तबारक व तआला तमा सा के तौफीक दे त अल्लाह जी 5 वक्त नमाज सारे संभाले अब आज नमाज पढ़ंदा से भी वक्त गुजरी वेंदो न पढ़ंदा से भी वक्त गुजरी वेंदो भला वक्त जो इंतजार कंदो छा खान हो जे मोतबर हो जे नवाब हो जे आखिर दुनिया जो जहान शरणिया शनो आ अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह जे वक्त जो जमानो आ एकड़ी माई जो पुट फोती हो वक्त जो सुल्तान हो वक्त जो मोतबर पैसे वारो हो रडियो पे करे अब्बा सुल्तान काथे अमा के सड दे जीलानी रहमतुल्लाह अलैह आयो अम्मा हेते दुनिया जा कई तवंगर के सुल्तान सुता पिया न के पे सडू
अजीजो तो दुनिया जा सुल्तान मोतबर कामोरा नवाब उन्हीं जगहों ते सुता उहा जगह हिक्का गरीब के भी उहा जगह मिलदी त अमीर के भी उहा जगह मिलदी। रब तो कुरान में फरमाए वला तंस नसीबक मिन दुनिया। अल्लाह तो कुरान में फरमाए मां अल्लाह तवा जो आखिरत वारो हिस्सो दुनिया में रखियो आ उहो बा केड़ो आ मौत जी तैयारी। उहा मौत जी तैयारी आ। एड़ा अमल कयो जो वींदे वींदे रसूलुल्लाह जो कलमो नसीब थी वने। कलमो नसीब जो नबी से फरमायो कूलू ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत जे वींदे वींदे मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो पक्को जन्नती। अमल एड़ा कयो जो वींदे वींदे चपन ते हुजूर जो कलमो जारी थी वने। जेको मां गालायो आ बुधो अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। रब साईं शल उन मरहूमा जी दर्जात के बुलंद फरमाए। दोस्तन जे खैर के कबूल फरमाए। जिन तवा बुधो मां बुधायो अल्लाह मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अमा के भी अमल जी तौफीक अता फरमाए। रब पाक शलत अवा जे गोठ मां कुरान जा कारी आलम हाफिज दीन जा दाई तौहीद जा परवाना पैदा फरमाए। जिन दोस्तन ही खैर कयो रब साईं जे खैर के पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। वमा अलैना इल्लल बाल। कड़ी ना 14 दुआ।